नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमा लोहार शरीफ ज़िला बदीन तरफ़ां ज़िले सतह ते ॻोठ हज़रत पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी इमाम व तराई में जिनी ॾिठो पाण जे जामे उनवान ते तरक़ती प्रोग्राम करायो वियो, जंहिंजी सदारत नाजा शागिर्द तंज़ीम निशात जमा लोहार शरीफ जे मरकज़ी सदर मोहतरम सलीम साहिल जुणिजो जिन कई। मेहमान ख़ास में मैनेजर पीर ऑफ लोहार शरीफ फॉर पॉलिटिकल एंड सोशल अफेयर्स मोहतरम अब्दुर्रहमान बलोच साहब जिन हुआ। उनसां गॾोगॾु हिन प्रोग्राम जे आज़ादी मेहमाननि में स्टेट मैनेजर पीर ऑफ लोहार शरीफ चाचा अलाबचा कोरचो साहब, मोहतरम साईं मोहम्मद हयात कीरियो साहब, मोहतरम फतेला जुणिजो साहब, मरकज़ी फनास सेक्रेटरी निशात तंज़ीम जमा लोहार शरीफ चाचा साईं बश कोरचो साहब। उनसां गॾोगॾु मकाला मुकर्रम में मोहतरम साईं अब्दुल फताह लांगा साहब, साईं फिदामोहन जुणिजो साहब, साईं अब्दुल फताह जुणिजो साहब जिन मकाला पेश कया, जॾहिं त मोहतरम फतेला फिदा जुणिजो तरक़ती शाइरी पेश कई। उनखां अलावा साईं नूरदीन जुणिजो ऐं कमरदीन गुड्डू टालपुर तरक़ती गीत पाक ॿुधाए पिंडाल खे जुमाए छॾियो। ज़िले बदीन जे सभिनी यूनिटनि जे मेंबरनि तक़रीरी मुक़ाबलो में हिसो वरितो, जंहिंमें पहिरीं पोजीशन यूनिट लोहार शरीफ जे ज़हीर अहमद टालपुर, ॿी पोजीशन यूनिट तलार जे मेहरान टालपुर ऐं टी पोजीशन यूनिट खनसा अब्दुर्रहमान जे फैसल मेमून हासिल कई। पोजीशन हासिल कंदड़नि में एवार्ड पिणु विराया विया, जॾहिं त हिन प्रोग्राम में जमायत वॾी तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम जी आख़िर में दुआ शरीफ़ सां इख़्तिताम कयो वियो। रिपोर्ट हबीबुल्लाह जुणिजो बदीन।